नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पीर जे ॻोठ मां ख़बर ॾींदा हलूं त पीर सैयद सदरुद्दीन शाह राशदी जो जनरल मैनेजर हाजी मोहम्मद छुटल भुंड प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वावडा जो रिटायर मुलाज़िम वली मोहम्मद लिगारी जो पुट सजाद लिगारी ॾोहारियुनि सां गॾिजी डॉक्टर साजिद जे पुट 12 साला कामरान खां ॻोठ जान खान लिगारी रोड वटां सिज लथे जो अगवा करण जी कोशिश कई। नींगर जे दाह करण ते जवाबदार मोटरसाइकिल काई फरार थी विया। वली मोहम्मद लिगारी फोन ते इतला ॾिनो, जंहिं पंहिंजे पुट सजाद लिगारी खां मोटरसाइकिल वापस कराए। वली मोहम्मद लिगारी जे चए ते लिगारी बिरादरी जा कुछ शरपसंद माण्हू वडेरे मोहम्मद छुटल भुंड खिलाफ गुथा लफ़्ज़ ॻाल्हाए मीडिया ट्रायल कई वई है। याद रहे त सैयद सदरुद्दीन शाह राशदी जे घोड़नि जे डॉक्टर जे पुट कामरान खे मोटरसाइकिल फुर कई अथई ऐं हाणे ॻाल्हियूं साईं सदरुद्दीन शाह राशदी जे साम्हूं थींदियूं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।